सिंधवासियों अस्सलाम वालेकुम। GSN GSI GM सैयद शहीद इरफान लगारी जो लाश हैदराबाद अस्पताल में खणी उनके गुम करण वरी सरकार जबर के बुनियाद ते ॾाढ ऐं पुलिस फोर्स के ज़रिए उन लाश के ज़ोरी वही पान दफन करायो जंहिंजी सॼी सिंध मज़म्मत कई ऐं सिंध में कल GSN रहबर कमेटी की आम हड़ताल हुई। उन हड़ताल के ॾींहं ते हिकिड़ो मौक़िफ़ आयो त 50,000 माण्हू वठी अरबा के ॾींहं ते शहीद जो लाश कढी संदसि अबाणे कब्रिस्तान में दफन कंदासीं। बिजाराण जा बिजा लगारी साईं GM से जा पैरोकार ऐं सिंध जा गैरतमंद पुट ऐं न्याणियूं इहो लाश कढाए सघनि था। इहे लगारी जेके ॻाढ़ो झंडो खयूं ऐं दरिया के तहफ़ुज़ लाइ न्याणियूं बच्चा ॿार सरापा एहतजाज ने सिंध जा सूरमा आहिनि। ये एतिरा गैरतमंद आहिनि ऐं सैयद जा पैरोकार ऐं सिंध जो शहूर ऐं ये गैरतमंद वकील जेके शानदार न फ़क़त तकरीरूं कनि था पर वो रोडनि ते सुता पिया हा। उन्हनि जूं तकरीरूं अजाई न आहिनि। उन्हनि बबरलो जे मैदाननि खां वठी सिंध जे बार एसोसिएशन ताईं कातिल ज़रदारी टोले ऐं दरिया खपाईंदड़ पीपल्स पार्टी जे लाइ उहो एतिरो वॾो आवाज़ बणिया आहिनि जो इस्लामाबाद जे ऐवाननि में कारो कोट ऐं ॻाढ़ो झंडो वो ललकार बणिजी बीठा आहिनि। वकीलनि खे ख़राज पेश थो कयां उनखे तकरीरुनि ते महणा न ॾियो पर चऊं था शहीद इरफान जे लाश ते त लाश ॻोठ में दफनाइण जो मसइलो कोन्हे। शहीद इरफान ऐं ज़ाहिद जो लाश इंसाफ़ ऐं हक़ ऐं कानून जी घुर करे थो त कातिल ज़िया लंजार उन ते FIR कटियो। पीपल्स पार्टी बिलावल ज़रदारी मुराद शाह ऐं आसिफ ज़रदारी जी वहशत जे लाइ ललकार बणियल उहो लाश पंजाब जे लाइ ललकार बणियल उहे ॿ क़ौमी शहीद जेके दरिया जे तहफ़ुज़ जा शहीद आहिनि। अचो मुड़सी कयो त 50,000 माण्हू वेहो। इहो ऐलान तव्हांखे करणु खपे हाणे त वारसनि जे चवण मुताबिक़ FIR कटाइण लाइ वेहूं था। अदालतुनि में कब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशी आहे। जज उहे तारीख़ जा उहे काज़ी आहिनि जिन सरमद शहीद खां वठी शाह इनायत खां मखदूम बिलावल ताईं मखदूम बिलावल खां वठी मुंहिंजे रहबर साईं GM सैयद ताईं कॾहिं इंसाफ़ न ॾिनो आहे। उन्हनि कोर्टुनि जे काज़िन जजनि ते लानत आहे। उते 22A जी FIR उहा कटिजी सघे थी। कातिल ॿधिजी नथा सघनि। असांजा जेके मुतालबा आहिनि उहे शहीद ज़ाहिद ऐं शहीद इरफान जे ख़ानदाननि जेके मुतालबा रखिया आहिनि GSN रहबर कमेटी साईं GM से जा पैरोकार वकील कानूनदान सिंध जो सॼो शहूर ऐं गैरत जा उहे मुतालबा आहिनि त ज़िया लंजार इस्तीफ़ा ॾे उनखे गिरफ़्तार कयो ऐं न फ़क़त गिरफ़्तार उनखे कयो पर इहो मुतालबो आहे त जुडिशियल इंक्वायरी नौशेर फेरोज़ जे जज जी अॻुवाणी में इन सॼे जेको पीपल्स पार्टी ड्रामो डिज़ाइन कयो हो पुरमन तहरीक खे पुरतशद्दुद करे जेको लंजार हाउस तो गोलियूं हणी शहीद इरफान ऐं शहीद ज़ाहिद खे क़त्ल कयो वियो उनजी जांच थी। कातिल ॿधो असां त ख़ानदान सां वारसनि सां उनजे मुतालबनि सां गॾु लाश वठण लाइ त हुनजे ख़ानदान जे दर ते पीपला सरकार पुलिस टोपियूं लाहे बीठी त शहीद इरफान जो लाश वठो। मूंखे नवाज़ खान ज़ोर खे डॉक्टर नियाज़ कालाणी खे जॾहिं असां शहीदनि जे ॻोठ रवाना थियासीं त सरकार ऐं एसपिन मिंथूं कयूं त लाश वठो। असां चयोसीं त लाश जा वारस ऐं सॼी सिंध जो मुतालबो आहे त उनजा FIR कटियो। कातिलनि खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल गुम थियल ऐं अगवा कयल समूरा बिजाराण जा न फ़क़त बिजाराणी इहे लगारी पर सॼी सिंध में जेके गिरफ़्तारियूं कयूं अथव जामशोरो खां वठी सॼी सिंध में 200 खां मथे जेके कारकुन गिरफ़्तारियूं आज़ाद कयो। ॻाल्हि इहा नाहे त लाश खणी उनजे ॾाॾाणे ऐं अबाणे कब्रिस्तान में दफन कराइजे। छा शहीद मखदूम बिलावल टल्टी जो हो अरगूननि मारियो हुस। ओ मखदूम बिलावल बागबान के मैदान में
दफ़न थियल आहे दादू जे भरिसां, उहो क़ौमी मर्कज़ थी वियो आहे। लाश शहीदनि जा गुम थियनि, सूर बादशाह सॼो सूरमो पुट आहे। लाश अंग्रेज साम्राज्य गुम कया, लाश पंजाब साम्राज्य गुम कयो आहे। ऐं जबरी बुनियादनि ते, उहो ॾाढ जे बुनियाद ते सरकार पीपल्स पार्टी जी दफ़नायो आहे। तंहिं करे पीपल्स पार्टी खे क्लीन चिट था ॾियो, पीपल्स पार्टी जी दहशतगर्दी खे आजो था कयो। पीपल्स पार्टी कातिल आहे, दरिया खपाइंदड़ जे धाड़े में मुलविस आहे, ज़मीनुनि ते कब्ज़े करण में मुलविस आहे, ज़मीनूं खसाइण में, सिंध बर्बाद करण में मुलविस आहे। तंहिं करे सिंध जे माण्हुनि खे ही पैगाम आहे, अर्ज़ ऐं गुज़ारिश आहे त शहीद इरफान जा वारस जीअं चवंदा, सॼी सिंध उन वारसनि जे मुतालबे सां गॾु बीठी आहे। रुगो इन ड्रामेबाज़ी सां नाहे बीठी त लाश कढी, लाश कढण जो मसइलो न, कातिल कानून जे कटहड़े में आणण लाइ। कातिल आहे ज़िया लंजार, कातिल आहे पीपल्स पार्टी, लुटेरा आहिनि, दरिंदा आहिनि हुकुमरान। सिंध वासियो, ही गभरू पुट तव्हां लाइ विढ़नि था, ही ॻाढ़ो झंडो मैदाननि में अव्हां लाया, ही लाशनि जूं बेहुरमतूं तव्हां 7 करोड़ सिंधियुनि जे आज़ादी खुशहाली दरिया ज़मीनुनि वसीलनि उन्हनि जी मालिकी लाया त सिंधी शानदार मुस्तक़बिल माणनि, ख़ुशि हुजनि, आज़ाद हुजनि, पंहिंजो ज़िंदगियूं भरपूर गुज़ारनि। असां बुखुनि ज़िल्लतुनि में दरिया वसीला लुटाइण लाइ तयारु न आहियूं। फ़िक्रे जीएम सैयद कल्ह बि मज़ाहिमत पियो करे, अॼु बि मज़ाहिमत पियो करे, ऐं उहा सुभाणे बि मज़ाहिमत पुरमन जदोजहद जारी रहंदी जेसि ताईं सिंध उन ग़ुलामी ज़िल्लत मां आज़ाद नथी थिए। अचो त बिलावल ज़रदारी उनजी शैतानी टोले, उन कातिल टोले जो हमेशा ख़ात्मो कयूं, जिन अताला मेंगल जे पुट जो लाश गुम कयो, जिन शहीद अशोक कुमार जो लाश गुम कयो, जिन लाश इरफान लेगारी जो गुम कयो। अचो त हिन कातिलनि जे ख़िलाफ़ झड़झंग निकिरूं त दरिया ते कब्ज़ो नामंज़ूर, सिंध ते धाड़ो नामंज़ूर। असां वारसनि सां गॾु आहियूं। माण्हू जेके हज़ारे विहारणा अथव उहे विहारियो त ज़िया लंजार गिरफ़्तार कयो, कातिलनि जूं एफआईआरूं कयो। इहो इंसाफ़, तारीख़, वक़्त जी घोड़ा। महिरबानी। GSN।